पग जो जेको इशू आहे सरदार मोहम्मद भाई खान वारो, ये अॼु जी ॻाल्हि न आहे। ये सदियुनि पहिरियों इहो रिवाज आहे कि वॾे पुट ते पग ईंदी आहे सरदार जे। जॾहिं सरदार चाचो सरदार गुलावल खान मरूं अला जन्नत में जॻह जॾहिं उहो अलाह ॾे पंहिंजे ॾे विया त उन पग में जंहिं महिल सरदार मोहम्मद खे बदिराई वई उन महिल पग में मां बि हुयुसि। उन में मां वकड़ कोन ॾिनो, बल्कि मुंहिंजे वालिद साहब सरदार नूर मोहम्मद खान, मौजूदा पीर साहब पगारो उच शरीफ वारे बुजुर्गनि पग खे वकड़ ॾिनो। ऐं हे पग जेकी आहे मां सरदार मोहम्मद भाई खान जो हक़ आहे। ऐं हिन खे सियासी इशू ठाहे इहो हिकिड़ो तमामु ग़लति तरीक़ो आहे जेको इहो कंहिं ते बि अची सघे थो। सुबुह लुंडनि ते अची सघे थो, बोज़ारनि ते अची सघे थो, कंहिं ॿी क़ौम ते अची सघे थो। इन में कोई बि मां इहो चवंदुसि कि सभु मोहम्मद भाई खान हिन वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी में आया। पीपल्स पार्टी जो हिकु जियालो, हिकु वर्कर, हिकु माण्हू पीपल्स पार्टी जो सरदार मोहम्मद भाई सां गॾु आहे। ऐं असां बि सरदार मोहम्मद भाई खान सां गॾु आहियूं। असांजी पूरो लुंडको, असांजा दोस्त इन फ़ैसिले जे बिल्कुलु ख़िलाफ़ आहियूं कि पग खे सियासत में अची हुनजी इंसल्ट करनि या हुनजी बेइज़ती करनि। असां सरदार मोहम्मद भाई सां गॾु आहियूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।